अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यूमेरान न्यूज़ रुकईं था खबरन डा खबर शामिल कई पिया खेरपुर में रिपोर्ट मोहम्मद पंजल गाऊ जी कोर्ट डेजी वेगन पुटन पारा मिल्कियत में हिस्सो न ॾियण खिलाफ़ बेवा जो धी ऐं ॿियनि सां गॾु एहतजाज। कोर्ट डेजी ॻोठ सामल वारो वासण मस्मात गुलाम हाजरा पंहिंजी न्याणी फज़ीला बतूल सोलंगी पंहिंजी मां सरदार ख़ातून सोमरो ऐं भेण गुलाम रज़िया सां गॾु एहतजाज कयो। कोर्ट डेजी मुंहिंजे लाड़काणो वासी मौलवी गुलाम हैदर सोलंगी सां शादी थियल हुई, जंहिंमां हिकु न्याणी पिणु आहे। मुड़ुस जी वफ़ात बाद वेगन पुटन घर मां कढी छॾियो आहे। कोर्ट डेजी वेगन पुटन मुलाज़िम सोलंगी रिज़वान सोलंगी मुड़ुस जी वफ़ात बाद मूंखे ज़बरदस्ती ज़हर ॾियण जी कोशिश कई, जंहिं ते जान बचाए न्याणी समेत माइटनि वटि पहुतसि। मस्मात गुलाम हाजरा कोर्ट डेजी वेगा पुट मुंहिंजे मुड़ुस जी मिल्कियत मां मूंखे ऐं मुंहिंजी न्याणी खे हिस्सो नथा ॾियनि। हिस्सो घुरण ते मूंखे ऐं मुंहिंजे भाइरनि खे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मस्मात गुलाम हाजरा कोर्ट डेजी IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो नोटिस वठी वेगन पुटन खां मिल्कियत मां हिस्सो ॾियारे इंसाफ़ कनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यूमेरान न्यूज़।